मुल्क भर की तरह ज़िला कंबर शदात कोट में भी 76वां जश्न आज़ादी बड़े जोश और जज्बे के साथ मनाया गया, जबकि जश्न आज़ादी के मरकज़ी तकरीब DC ऑफिस कंबर में मुनक्किद की गई। डिप्टी कमिश्नर और SSP कंबर ने परचम कुशाई करके तकरीब का आगाज़ किया। इस मौके पर पुलिस के चाको चौबंद दस्ते ने सलामी पेश की, जबकि जश्न आज़ादी के सिलसिले में मिठाइयाँ भी तकसीम की गईं। सब को पहलू तो जेके भी मेरे वतन दे अज़ीज़ जेके राहक उन्होंने 14 अगस्त की मुबारकबाद हुजे। पहिरियों तो असांखे इहो सोचणु खपे त असांजे जेको वॾे बुज़ुर्गें माना क़ुर्बानी दे करे हिकिड़ा मुल्क आज़ादु करवाया असांजे लाइ, असांखे खपे त उन जी क़दुरु ऐं क़ीमत जी जेको आहे सो अहमियत जी असांखे ॼाण हुजे ऐं उन जे लाइ असां अनथक महिनत कर जीअं उन्हनि जा नाला दुनिया च रोशन करूं। सो मैं सभिनी को इहो ई अखे सां जेको आहे 14 अगस्त जे हवाले हिकिड़ा माना असांजो वल ॿीहर जेको आहे सो माना वलवला जोश ऐं जज़्बे जे लाइ हिकिड़ा माना ॾींहुं मुक़ररु थिया आहे। वल असां अॻिते जेको आहे जोश जज़्बे ऐं वलवले सां महिनत कर ऐं असां अपने पाकिस्तान जा नाला ऐं ॿाहिरीं दुनिया जो रोशन करूं। साईं 14 अगस्त हिकु मुबारक ॾींहुं आहे ऐं असांजे वॾनि जेको आहे सो हिन मुल्क खे आज़ादु कयो आहे वॾी महिनत जिदोजहद सां। ऐं हीउ हिकिड़ो ईअं खणी चइजे त ईद जे ॾींहुं वांगुरु असां मल्हाईंदा आहियूं ऐं तमामु ख़ुशी थींदी आहे। और जबकि शदात कोट समेत ज़िले के दीगर तहसीलों के म्यूनसिपल और टाउन कमेटीज़ में भी जश्न आज़ादी की तकरीबात मुनक्किद की गईं और गर्ल्स प्राइमरी स्कूलों समेत मुख्तलिफ सरकारी स्कूलों में भी जश्न आज़ादी के प्रोग्राम किए गए, जहाँ पर तलबा और तालबात ने मिली नगमों समेत तकारीर पेश की। दूसरी जानिब शहरियों और मुख्तलिफ पार्टियों की जानिब से भी पाकिस्तान जिंदाबाद रैलियों को इनेकाद किया गया। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदात कोट।